ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन खे नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद भागवत महापुराण साहिब जो 5वां स्कंद शुरू करे रहिया आहियूं। आत्म ज्ञान पाइण ऐं क्रियात्मक बणाइण सवलो आहे, लेकिन उनखे स्थिर बणाए टिकाए रखण अवलो आहे। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 5वें स्कंद जो नालो राजा प्रियव्रत ऐं जर भरत जी कथा ऐं प्रकृति ऐं नरकनि जो बयान करण। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 5वें स्कंद जो पहिरियों अध्याय, जंहिंजो नालो आहे राजा प्रियव्रत जो अहवाल। राजा परीक्षित श्री सुखदेव जी महाराज के वेनती करे चवनि था त हे महाराज, तव्हां श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 3 स्कंद में चयो आहे त प्रियव्रत स्वयंभूमन जो पुटु नारद मुनीअ जे उपदेश सां नंढपण में ही अलॻि थी जंगल में वञी परमेश्वर जो तप करे थो। वरी गृहस्थी थी राजभोग करण खां पोइ तप करे मुक्त पदवी पाए थो। सो राजा प्रियव्रत ब्रह्म मुहूर्त ज्ञान प्राप्त थियण खां पोइ बि वरी छाकाणि गृहस्थपणीअ में फाथो। जेसिताईं आदमी संसारी मोह में फाथल रही स्त्री पुटनि धन खे पंहिंजो ॼाणींदो आहे, तेसिताईं उहो ज्ञानी नथो थिए। ऐं जंहिंखे ज्ञान प्राप्त थियण सां संसारी माया छॾे थी वञे, सो वरी छाकाणि ॼाणी वारी माया ॼार में फासंदो। इहो सिंसो मुंहिंजो कृपया करे मिटायो। सुखदेव जी महाराज हरिचरणनि जो ध्यान करे चयो त हे राजा परीक्षित, तो तमामु चङी ॻाल्हि पुछी आहे। इहो हीअं आहे त राजा प्रियव्रत ज्ञानी हुजण ते बि अॻूणे जन्म जे संस्कारनि करे ॾिसण में राजकाज कंदो थे रहियो, मगर हू गृहस्थ आश्रम में बि आज़ाद रही राजधन स्त्री पुटनि ऐं ॿियनि जे मोह में फाथल न रहियो। कुझु ॾींहं खां पोइ राज गद्दी छॾे परमेश्वर जे तप ऐं ध्यान में लीन थी वियो। जॾहिं पहिरियां ई नारद मुनीअ जे उपदेश सां प्रियव्रत ज्ञानी थी मंदराचल पहाड़ ते तप करण वियो हो, तॾहिं राजा स्वयंभूमन उते वञी प्रियव्रत खे चयो त हे पुट, तूं राज ऐं विहां करे औलाद पैदा कर। हिन जवाबु ॾिनो त हे पिताजी, विहां करण ऐं औलाद पैदा थियण सां आदमी धन ऐं परिवार जे मोह में फासी नर्क में पवंदो आहे। उन करे मूंखे राज गद्दी ऐं संसारी सुख नथो वणे। मूंखे परमेश्वर जो सुमरन ऐं ध्यानु घुर्जे। जॾहिं अहिड़ी तरह प्रियव्रत पंहिंजे पिता स्वयंभूमन जो चवणु न मञियो, तॾहिं स्वयंभूमन उदास थी वेठो त उन वक़्तु ब्रह्मा जी हंस ते सवार थी सनक ऐं ॿियनि रखेश्वरनि ऐं देवताउनि सूधो उते आयो। स्वयंभूमन ऐं प्रियव्रत उनखे दंडवत प्रणाम करे आदर भाव सां विहारियो। तॾहिं ब्रह्मा जी चयो त हे प्रियव्रत, तूं विहां करण ऐं राज गद्दीअ ते वेहण छाकाणि नथो क़बूल करीं? नारायण जीअ जी आज्ञा हिन तरह आहे त क्षत्रिय आदमी राज कनि। तोखे उन जी आज्ञा मञी संसारी जीवन खे वधाइण घुर्जे। जीअं मां नारायण जीअ जी आज्ञा मूजिबि संसार खे पैदा थो करियां, तीअं तूं बि उन जी आज्ञा मञी राज गद्दीअ ते वेह ऐं विहां करे क्षत्रियनि खे पैदा कर। मां ॾिसां थो त को बि जीव उन जी आज्ञा खां ॿाहिरि नथो रहे। जेके जंहिं जे नसीब में लिखियलु आहे उहो ई थिए थो। श्री श्याम सुंदर जंहिंखे जो हुकुम सौंपियो आहे, उहो उन खां सवाइ ॿियो को करे नथो सघे। जीअं बैल जे नक में नोरी विझी जेॾां वणे ओॾां वठी वञिजेसि ऐं संदसि को वस नथो हले, तीअं जर ऐं चेतन सभिनी जीवन जी गत सम्झणु घुर्जे। कंहिंखे अहिड़ी सुमर्थी न आहे
जो परमेश्वर जी आज्ञा खे तिर जेतिरो बि घटाए या वधाए सघे। उन करे वेद जी आज्ञा मूजिब सभु कमु करणु वाजिबु आहे। तंहिंखां सवाइ गृहस्थ आश्रम को ख़राब न आहे। जो आदमी काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार ऐं मन इंद्रियनि खे पंहिंजे वस थो रखे ऐं पाण उन्हनि जे वस में नथो थिए, तंहिंखे जंगल ऐं गृहस्थ ॿिन्ही में रहणु हिकु जहिड़ो आहे। जंहिं उन्हनि खे पंहिंजे वस न कयो, तंहिंखे गृहस्थ छॾे जंगल में वञी रहण सां कहिड़ो फ़ाइदो थींदो। छाकाणि त जेसिताईं आदमी काम, क्रोध वग़ैरह खे पंहिंजे वस नथो करे, तेसिताईं परमेश्वर उनखे नथो मिले ऐं आदमीअ ते टे फ़र्ज़ यानी रखरनि, देवरनि ऐं पितरनि आहिनि। सो जेसिताईं उन्हनि टिनी फ़र्ज़नि खां नथो छुटे, तेसिताईं उनखे अलॻि थियणु न घुरिजे। आदमी जॾहिं संसारी सुख भोगे उनजो सवादु ॾिसे थो, तॾहिं वरी उन सुख जी ख़्वाहिश रखणु न घुरिजे। तंहिं करे तूं पहिरियां ई राज करे पोइ वैराग धारण कजांइ। जॾहिं ब्रह्मा जी जे सम्झाइण सां प्रिय विर्त विहांउ करणु ऐं गादीअ ते वेहणु क़बूलु कयो, तॾहिं ब्रह्मा जी ऐं स्वायभूमन ॾाढी ख़ुशीअ सां प्रिय विर्त खे आणे राज गद्दी ॾिनी। सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, अहिड़ी तरह प्रिय विर्त राज सिंघासन ते वेही हरी चरणनि में ध्यानु लॻाए रहियो हो। पोइ जॾहिं हिन पंहिंजो विहांउ विश्वकर्मा जी धीउ वर्खमतीअ सां कयो, तॾहिं उन स्त्रीअ मां अग्निधर, ॿिया पुट ऐं जसोती नाले धीउ पैदा थियसि, जिन मां टे पुट बाल हुआ, जिन वेद परी परमहंस जो सत्संग कयो। ॿी स्त्री शांति नाले, जेका देवताउनि आणे राजा प्रिय विर्त खे ॾिनी हुई, तंहिं मां उत्तम, तामस ऐं रेवत नाले टे पुट पैदा थी 14 मनवंतरनि में ॻणजनि था। राजा प्रिय विर्त 1000 वरिय ताईं धर्म ऐं प्रजा पालन करण सां राजभोग करे प्रजा खे औलाद वांगुरु सम्झी सुख ॾिनो। हरीअ जी इच्छा सां संदसि इंद्रियनि जो पराक्रम घटि न थियो। केतिरनि ॾींहंनि गुज़रण खां पोइ हिकिड़े ॾींहुं राजा वीचार कयो त सूरज जो रथ 8 पेरनि फिरण सां राति ऐं ॾींहुं बणाए थो, यानी सुमेर पर्बत जी ओट में वञण सां राति थिए थी, जंहिं करे संध्या पूजा, तर्पण, तप, दान वग़ैरह चङनि कर्मनि करण में विघन थिए थो ऐं अंधियारे ऐं बुरनि कर्मनि करण करे पाप थिए थो। उन करे मुंहिंजे राज में 8 ई पेर ॾींहुं वांगुरु प्रकाश रहे ऐं राति न थिए त चङो। इहा ॻाल्हि वीचारे राजा प्रिय विर्त हिकिड़ो रथ हिकिड़े फीथे सां सूरज जे प्रकाश जहिड़ो ठारायो, जंहिं रथ जे प्रकाश सां 8 ई पेर उन जे राज में रोशनी रही राति थियण बंदि थी वई। राजा प्रिय विर्त अहिड़े प्रतापी राजा थियण ते बि 8 ई पेर श्री नारायण भॻवान जी जे चरणनि में चित लॻाए रहंदो हो। जॾहिं राजा उन रथ ते वेही पृथ्वीअ जे चईं तरफ़नि 7 परिक्रमाऊं करे हिकु छत्र ताईं राज कयो, तॾहिं उन रथ जे हलण सां जो हिकिड़े फीथे जो हो, पृथ्वीअ ते 7 समंदर 7 द्वीप प्रगट थिया। पहिरियों जंबो द्वीप 1 लख जोजन जी घेरे में हो। भारत खंड ऐं ॿिया उन द्वीप में आहिनि। उन द्वीप जे चईं तरफ़नि खां खारे पाणीअ जो समंदर आहे। ॿियो पाकर द्वीप 2 लखनि जोजननि जे घेरे में आहे। उन जे चईं तरफ़नि खां कमंद जे रस जो समंदर भरियल आहे। टियों शालमिल द्वीप 4 लखनि जोजन जे घेरे में आहे। उन जे चईं तरफ़नि मदिरा यानी शराब जो समंदर भरियल आहे। चौथों कश द्वीप 8 लखनि जोजननि में आहे। उन जे चईं तरफ़नि खां घी जो समंदर आहे। पंजों क्रूच द्वीप आहे, जेको 16 लख जोजननि जे घेरे में आहे। उन्हनि जे चईं तरफ़नि खां खीर जो समंदर आहे। छहों शाक द्वीप 32 लख जोजननि जे घेरे में आहे। उन जे चईं तरफ़नि खां मिटीअ जो समंदर आहे। सतों पुष्कर द्वीप 64 लख जोजननि जे घेरे में आहे। उन जे चईं तरफ़नि खां मिठे पाणीअ जो समंदर भरियल आहे। ॾिसो, परमेश्वर जी महिमा सां एतिरी वॾी डिघाई ऐं वेकिराई हिन पृथ्वी जी आहे। अज्ञानी आदमीअ खे कहिड़ी सुमर्थी आहे जो संदसि स्तुति करे सघे। पोइ राजा प्रिय विर्त हर हिकु द्वीप जो राज पंहिंजे पुटनि खे विराए ॾिनो।
जसोती नाले पंहिंजी धीउ जो विहांउ शुक्राचार्य सां कयो, जंहिं जे पेट मां देवजानी नाले छोकिरी पैदा थी। प्यारा भक्तऊं, हाणे जॾहिं राति थियण संदसि राज में बंदि थी वई, तॾहिं स्वायंभूमन ऐं ब्रह्मा जी राजा प्रियव्रत खे सम्झायो त जा ॻाल्हि परमेश्वर जी मर्ज़ीअ सां ठहियल आहे तंहिंखे मिटाइण न घुरिजे। तॾहिं राजा प्रियव्रत उन रथ खे घुमाइण बंदि करे छॾियो। एतिरी कथा ॿुधाए सुखदेव जी महाराज चयो त हे राजा परीक्षित, उन्हनि 7 दीपनि जो राजा ऐं मालिक प्रियव्रत हो, लेकिन उन एतिरे सॼे राज खे कूड़ो सम्झी हिकिड़े ॾींहुं पंहिंजी परशमती नाले स्त्रीअ खे रथ ते विहारे चयो त हिकिड़ो मिसाल मां तोखे ॿुधायां थो, सो ॿुध। हिकिड़ो छोकिरो अज्ञानी ग़रीब पंहिंजे घर खां निकिरी कंहिं रखेश्वर जे आस्थान ते वियो। उन रखेश्वर दया जी नज़र सां उन छोकिरे खे अहिड़ी विद्या पढ़ाई जो खेसि दिव्य दृष्टि थी वई, यानी पृथ्वीअ में पूरियल नाणो, मतिलब त ज़मीन जे अंदरि जेको बि मिनरल्स वग़ैरह आहिनि, जेके बि सौगातूं ज़मीन जे अंदरि आहिनि, ऐं 100 कुअनि ताईं जेके बि जीव हूंदा हुआ, उहे सभु उन छोकिरे खे ॾिसण में ईंदा हुआ। कुझु ॾींहं खां पोइ उन छोकिरे जा माउ पीउ खेसि ॻोल्हींदा वटसि पहुता, ऐं जॾहिं खेसि पकिड़े घर वठी हलण लॻा, तॾहिं हिन सम्झियो त घर वञण करे मुंहिंजो इहो सभु गुण हलियो वेंदो। तंहिं करे हू घर वञण खां गुसाइण लॻो, पर संदसि माउ पीउ खेसि ज़ोरी घर वठी आया ऐं संदसि विहांउ कयाऊंसि। हू छोकिरो सभु गुण पंहिंजो विसारे ॼार में फासण सां अहिड़ो त ख़राबु थियो जो बोझो खणी पंहिंजो पेट पालण लॻो। एतिरी कथा ॿुधी बर्शमती पुछियो त हू पंहिंजो अहिड़ो गुण छॾे गृहस्थी ॼार में छो फाथो। तॾहिं प्रियव्रत चयो त मुंहिंजो बि साॻियो हाल आहे जो नारद मुनि जो ज्ञान छॾे संसारी ॼार में फाथो आहियां। ही ॻाल्हि ॿुधी बृहस्पति चयो त हे महाराज, हाणे अलॻि थियणु घुरिजे। प्रियव्रत इहा ॻाल्हि पंहिंजी स्त्रीअ खां ॿुधी सभु राज पंहिंजे पुटनि खे ॾेई संसारी माया छॾे स्त्री समेत वन में वञी हरि भॼन करे मुक्त थियो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 5 स्कंद जो पहिरियों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।